हिकिड़ो क्वेश्चन आहे असां वटि फेडरल जो 3 years अगो द एज ऑफ फादर वॉज 3 times द एज ऑफ हिज सन। 3 साल पहिरियां पीउ जी उमिरि पंहिंजे पुट जी उमिरि खां 3 आहे, 3 times आहे, मथे आहे। इफ़ द करंट एज इज़ सम इज़ 70 years, हाणे जेका उन्हनि जे पीउ पुट जी जेका उमिरि आहे उन्हनि खे पाण में जोड़ कयूं था त उहा थिए थी 70 years, 70 साल। वॉट इज़ द प्रेज़ेंट एज ऑफ द सन। हाणे असांखे ॿुधाइणो आहे त प्रेज़ेंट एज जेका आहे सन जी उहा केतिरी आहे। सो पाण हिन खे सॉल्व कयूं था। कहिड़े तरीक़े सां सॉल्व कयूं था पाण गौर सां ॾिसिजो तव्हां। पाण छा था कयूं त हिते 2 इक्वेशन्स ॾिनल आहिनि। हिकिड़ो त 3 साल पहिरियां जी इक्वेशन ॾिनल आहे ऐं ॿियो त जेको आहे उहो उन्हनि जी करंट एजिस जो जेको आहे उहो सम आहे। सो पहिरियां ॾिसूं त पाण फादर जी जेका एज आहे उनखे एफ सां ज़ाहिर था कयूं ऐं सन जी जेका एज आहे उनखे एस सां ज़ाहिर था कयूं। सो अकॉर्डिंग टू द कंडीशन, जेका कंडीशन ॾिनल आहे उनखे मूजिबि था हलूं। 3 years अगो जी ॻाल्हि करे थो, माना 3 साल पहिरियां। सो हिन मां 3 साल हितां माइनस कयासीं असां ऐं हिन मां हितां जेका आहे असां माइनस कयासीं असां। 3 साल ॿिन्ही पासां न माइनस कयासीं, 3 साल पहिरियां जी ॻाल्हि थो करे। ऐं ॿी कंडीशन हुन में इहा ॾिए थो त 3 साल पहिरियां जेका फादर जी एज आहे उहा पुट जी उमिरि खां 3 आहे, 3 times मथे आहे। सो पाण हिन खे हिन पासे ॾांहुं 3 सां मल्टीप्लाई था कयूं ऐं हिन खे इक्वेशन नंबर 1 था करे छॾियूं। पोइ वरी इक्वेशन नंबर वरी जेका आहे असां 2 ठाहियूं था। उहा छा थी चवे, उहा चवे थी त फादर जी उमिरि ऐं सन जी उमिरि ॿिन्हिनि जी 70 आहे। हिन खे इक्वेशन नंबर 2 था ठाहे छॾियूं। 2 इक्वेशन्स थी वियूं असां वटि। सो पहिरियों अचो त इक्वेशन नंबर 1 खे सॉल्व था कयूं। सो इक्वेशन नंबर 1 खे सॉल्व कंदासीं त एफ माइनस 3 इज़ इक्वल टू 3s। 3 खे हिन एस सां मल्टीप्लाई कयोसीं त 3s माइनस 3 खे 3 सां मल्टीप्लाई कंदासीं त इट विल बिकम 9। हीअ थी वियो 9। हाणे हीअ जेके 3 आहिनि हिन तरफ़ माइनस जा आहिनि, उहे हिन तरफ़ वेंदा त प्लस जा थी वेंदा। सो एफ इज़ इक्वल टू 3s माइनस 9 प्लस 3। ही प्लस जा 3 आहिनि, माइनस जा 3 हिन मां कट कंदासीं त बाक़ी बचंदा माइनस जा 6। सो एफ इज़ इक्वल टू 3s माइनस 6। हाणे हिते एफ जी जेका आहे सा असांखे वैल्यू मिली वई आहे। इहा जेका आहे पुट इट इन इक्वेशन नंबर 2, इहा असां इक्वेशन नंबर 2 में था रखूं। पुट इट इनटू इक्वेशन नंबर 2। इक्वेशन नंबर 2 असां वटि अचे आहे उहा आहे एफ प्लस एस इज़ इक्वल टू 70। सो हिन में एफ जी वैल्यू असांखे मिली वई आहे। सो हुन में इहा इक्वेशन में असां पुट था कयूं। सो एफ प्लस s is equal to 70। this implies that f जी वैल्यू हाणे हितां खणूं था, ठीकु आहे। 3s माइनस s प्लस 3s माइनस 6 प्लस s बराबरि आहे 70। सो ही 3s हिकिड़ो ऐं ही s ॿियो, ही टोटल ॿई पाण में मिलायासीं त थिया 4s। 4s माइनस 6 इज़ इक्वल टू 70। ही माइनस जा 6 हिन पासे माइनस जा आहिनि, हिन पासे वेंदा त प्लस जा थी वेंदा। 4s इज़ इक्वल टू 70 प्लस 6। 70 ऐं 69 76। 4s इज़ इक्वल टू 76 ऐं s इज़ इक्वल टू 76। ही जेके 4 हिन तरफ़ मल्टीप्लाई जा हुया उहो ॾांहुं वेंदा त डिवाइड जा थी वेंदा। सो 4 जो टेबल 76 ते हणंदासीं त उहो थींदो 19, 19 चकर लॻंदो। सो सन जी जेका करंट एज आहे उहा निकिरी आई 19। आई होप जेका आहे सो तव्हांखे हीउ सवाल अंडरस्टैंड अची वियो हूंदो। जेकॾहिं का शइ पुछणी हुजे त कमेंट करे पुछा कयो, इनशाला तव्हांखे जवाबु ॾींदासीं। थैंक यू वेरी मच।